सुबह बखैर दोस्तों, सदा सलामत जो उमेद त खैर सां हूंदा। जी तो ज़िंदगी में पंहिंजे वाक खे ज़रूरु शामिलु कजे ऐं सिहत ज़रूरी आहे ऐं तमामु घणी जेको आहे ज़रूरत आहे टाइम में सिहत जी। छो जो अॼुकल्ह जे खाधा आहिनि तमामु ख़तरनाक ऐं मिलावटी खाधा बि जहिड़ी बि शइ में पाण ॾिसूं। हीउ नंढिड़ो मुंहिंजो शोभान बि गॾु आहे। हीअ हिकिड़ो ॾींहुं हले थो, ॿिए ॾींहुं घुमिजो वञे, पर कोशिशि इहो बि करे पियो वज़न घटाइणु, वज़न घटाइजे बि सही। दोस्तो अॼु जे हिन व्लॉग में ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त फ़लस्तीन जेको आहे, फ़लस्तीन रियासत फ़लस्तीन जेका आहे, उते इसराइल जा माण्हू जॾहिं आया तॾहिं निमाणा थी आया उते। उनखे चयूं त असांखे जेको असांखे ग़रीब आहियूं, असांखे हिते रिहाइश ॾिनी वञे, पर हुते जा जेके फ़लस्तीनी हुआ रहम दिल हुआ, उन्हनि लालच में बची विया, रहम दिल हुआ त 100 रुपए वारी शइ उन्हनि फ़लस्तीन 1000 रुपए वरिती, वठी आई जेको उन्हनि पंहिंजा हुते घर ठाहिया। अॼु इलाही सारो कब्ज़ो करे विया ऐं फ़लस्तीन सां वॾो जेको ज़ुल्म आहे उनजी वजह उहा ई आहे जेको उन्हनि खे हिते जॻह ॾिनी। सो दोस्त, हिन व्लॉग ज़रिए जेको इहो कोन थो चवां त जेको को दिलि में करे त गाॾी जे करे थोरो माथी आहे, बाईपास आहे, हिनखे थोरो ख़्यालु करिणो पए थो। ऐं इहो कतई कोन थो चवां त 50 जा तव्हां विकिणी छॾियो, न। मूं ॾिठो आहे त पंहिंजे इलाइक़े ज़िले बदीन में शइ जेका सो आहे सस्ती, मिसाल ₹1 लख जी आहे, उहा 5 लख में माण्हू वठनि पिया, उहो ॿाहिरि जा। पोइ ॿाहिरि जो खणी किथे जो हुजे, पाकिस्तानी आहे, किथे जो बि हुजे, पर जेको विकिणे थो जेको पंहिंजी प्लाट या दुकान, ऐं ज़रूरु हुनखे इहो चवंदुसि त पंहिंजे ई पासे जे माण्हू खे, पंहिंजे ई इलाइक़े जे वेझे खे उहो तव्हांखे पैसा ॾेई छॾींदो, उनखे ॾेई छॾियो। पर तव्हां जेका 1000 वारी शइ जॾहिं 10,000 में ॾियो था, धारियो माण्हू पंहिंजो क़बूल थी वठे थो। पोइ वरी थींदो इहो पासां, अलाह न करे, ख़ुदा न करे, अलाह जो रसूल न करे त इहो फ़लस्तीन वारो कमु थिए। पर पाण जेके लाड़ी माण्हू आहियूं, तमामु सिधा साधा ऐं इन फितने खां या लड़ाई झगड़े खां पाण परे हूंदा आहियूं। पर आहिस्ते आहिस्ते पाण सां बि रुझान वधंदो वञे। तव्हां ॾिठो हूंदो त किथे पकौड़नि ते बि माण्हू विढ़नि पिया, माण्हू मारियो छॾीनि, की मामूली ॻाल्हि तां फ़ोन जी मिस कॉल तां माण्हू मारियो छॾीनि। हाणे इहो रवाज़ु पंहिंजे ज़िले में बि अची वियो आहे। पर जेके माण्हू अचनि पिया, जेके प्लाट वठनि पिया, रहनि पिया आसे पासे में, इहो अमल ख़तरनाक आहे। वधीक जे तव्हांखे माना इहा मुंहिंजी ॻाल्हि सुठी लॻे त ज़रूरु हुन ते सोचिजो ऐं आसे पासे में को अहिड़ो कमु कंदड़ हुजे त उनखे रोकिजो। ऐं मज़े वारी ॻाल्हि, असांजे मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि अची विया आहिनि जेके नंढड़ा, मूं ॾिठो आहे मामूली नंढड़े ॿार जी ॻाल्हि था, ऐं असां त कॾहिं अहिड़ा हथियार ॾिठा ई कोन्हे लाड़ी माण्हुनि, पर उहो नंढी ॿार जी मामूली ॻाल्हि था वॾा वॾा हथियार खणो ॿाहिरि पुॼो त असांजे ॿार खे केरु विढ़ियो आहे। सो दोस्तो, वरी बि इहो ज़रूरु चवंदुसि त अगरि तव्हांखे पंहिंजी खां घर या प्लाट विकिणणो बि आहे त पंहिंजे पाड़े जे माण्हू खे उनखे ॾेई छॾियो। पहिरीं त कोशिशि करियो न विकिणो, विकिणी माण्हू छा कंदो, इहो पैसो जेको त माण्हू खपाए छॾे थो, पंहिंजी शइ त पई हूंदी। ज़रूरु तव्हां इन ते सोच कजो। ऐं इहे जॾहिं पाण धारियुनि खे ॾेई छॾींदासीं, धारियुनि जी लोध अची वेंदी त पोइ पंहिंजे लाइ हिते रहण में थोरियूं ॾुखियाइयूं थींदियूं। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।